أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا قوم لكم الملك اليوم ظاهرين في الأرض فمن ينصرنا من بأس الله إن جاءنا قال فرعون ما أريكم إلا ما أرى وما أهديكم إلا سبيل الرشاد وقال الذي آمن يا قوم إني أخاف عليكم مثل يوم الأحزاب مثل دأب قوم نوح وعاد وثمود والذين من بعدهم وما الله يريد ظلما للعباد ऐ मुंहिंजी क़ौम अॼु तव्हांजे लाइ अॼु तव्हांखे सल्तनत हासिल आहे अहिड़े तरीक़े सां हासिल आहे जो ज़मीन में तव्हांजो राज आहे। पोइ जेकॾहिं असां ते अल्लाह ताला जो अज़ाब अची वियो त पोइ केरु आहे जेको मदद करे असांजी, केरु आहे जेको असांजी मदद कंदो। फ़िरौन चयो त आऊं त तव्हांखे उहा ई राय ॾींदुसि जेको आऊं बहितर सम्झां थो ऐं आऊं तव्हांखे उन ई राह जी रहनुमाई करियां थो जेका बिल्कुलु सिधी आहे ऐं बिल्कुलु सही आहे। ऐं उन शख़्स चयो जंहिं ईमान आंदो, ऐ मुंहिंजी क़ौम बेशक आऊं डिॼां थो तव्हांजे बारे में अहिड़े ॾींहं खां जहिड़ा पहिरीं जमायतूं जेके गुज़रियूं आहिनि, जमायतुनि जे गिरोहनि जे ॾींहं वांगुरु ॾींहं खां डिॼां थो। ऐं आऊं डिॼां थो त तव्हांजी अहिड़ी हालति न थी वञे जीअं नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जी आद ऐं समूद जी थी वई ऐं उन्हनि खां पोइ जेके हुआ उन्हनि जी थी। ऐं अल्लाह ताला बंदनि ते ज़ुल्म करणु नथो चाहे। हीअ तक़रीर हले पई फ़िरौन जे ख़ानदान मां हिकिड़ो जेको ईमान वारो शख़्स हो ऐं हेसि ताईं पंहिंजे ईमान खे लिकाए वेठो हो। जॾहिं ॿुधई त हीउ फ़िरौन चए पियो ऐं फ़िरौन उन जा दरबारी इहो इरादो कनि पिया त मूसा अलैहिस्सलाम खे क़त्लु करे छॾियूं, त उन ते भड़की पियो ऐं हुन पंहिंजो लिकल ईमान ज़ाहिर करे छॾियो। त उन जी डिघी तक़रीर आहे जंहिंमें हिकिड़ो हिसो पोएं दफ़े गुज़रियो हो ऐं हिकिड़ो हिसो अॼु आहे। त हुन चयो ऐ मुंहिंजी क़ौम अॼु त तव्हां बादशाह आहियो, अॼु त तव्हांखे हुकूमत आहे, सल्तनत आहे, इक़्तिदार आहे ऐं पंहिंजे मुल्क में तव्हांखे हिकिड़ो वॾो राज हासिल आहे, दबदबो आहे। पर जेकॾहिं हीउ सचो आहे जीअं त मौजज़ा जेके हिन ॾेखारिया आहिनि इन्हनि मां इहा ई ॻाल्हि वाज़े थिए थी त हीउ सचो आहे ऐं जेकॾहिं तव्हां पोइ बि हुनखे क़त्लु करे छॾियो त पोइ अल्लाह जो अज़ाब जेकॾहिं अची वियो त पोइ असांजी मदद केरु कंदो। यानी को बि कोन्हे जेको अल्लाह जे अज़ाब खां असांखे छॾाए सघे ऐं को बि नाहे जेको अल्लाह जे अज़ाब वक़्तु असांजी मदद करे सघे। हिते फ़िरौन चयो त आऊं त तव्हांखे उहा ई राय ॾियां थो, आऊं त तव्हांखे उहो ई मशवरो ॾियां थो जेको आऊं बहितर सम्झां थो। माना हीअ जेको आऊं ॻाल्हि करियां पियो त फ़िरौन इन मूसा अलैहिस्सलाम खे क़त्लु करणु घुरिजे, इहा ई जेको तो मसलहत जी ॻाल्हि आहे, ईअं ई करणु घुरिजे। ऐं आऊं त तव्हांखे सिधी राह ई ॾेखारे पियो, जंहिं राह जी आऊं तव्हांखे रहनुमाई करियां पियो और सबील रशाद, उहा बिल्कुलु बेआइन ई सिधी राह आहे, बिल्कुलु सही रस्तो उहो ई आहे। पोइ वरी ईमान वारे शख़्स चयो त हाणे हुन ॾिठो त हुन पहिरीं जेका ॻाल्हि कई उहा उन में हुन क़ौम जी रिआयत रखी, ॿई ॻाल्हियूं कई त भई हीउ सचो बि थी सघे थो, जेकॾहिं कूड़ो आहे त पोइ हीउ पाण ई अल्लाह ताला कूड़े नबूअत जो दावो करण वारे खे अल्लाह ताला जेको आहे सो ज़लील करे छॾींदो आहे, त तव्हांखे हुनखे क़त्लु करण जी ज़रूरत कान पवंदी ऐं जेकॾहिं सचो आहे त पोइ तव्हां ते उहो अज़ाब अची वेंदो।
पर हाणे ॾिठई त रिआयत करण सां को फ़ाइदो कोन पियो थिए त पोइ वरी हुन डप ॾियारण वारी जेका राह आहे उन खे इख़्तियार कयो त भला हीअं सम्झनि। सो चई त ए मुंहिंजी क़ौम, मूंखे डपु आहे तव्हां ते, जीअं पहिरियों गिरोह गुज़रिया आहिनि दुनिया में ऐं उन्हनि जे मथां तबाहियूं आयूं, अज़ाब आया ऐं तबाह थी विया, उन्हनि जा जेके तबाहीअ वारा ॾींहं आहिनि उहो ॾींहं तव्हांजे मथां न अची वञे। ऐं तव्हांजी हालत, मूंखे डपु आहे त तव्हांजी हालत जेको आहे सो उन क़ौम जहिड़ी हालत न थी वञे जीअं नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जी हालत थी अज़ाब में, ऐं क़ौम आद, क़ौम समूद, ऐं उन्हनि खां पोइ ख़बर न आहे केतिरा गिरोह गुज़रिया आहिनि जेके अल्लाह पाक जी नाफ़रमानी करण जे करे ऐं वक़्त जे नबीअ जी ॻाल्हि जो इनकार करण जे करे ऐं शरारतूं करण जे करे जेको जो अल्लाह पाक वटां अज़ाब आयो ऐं तबाह थी विया। ऐं अल्लाह ताला बंदनि ते ज़ुल्म करणु नथो चाहे। अल्लाह ताला नथो चाहे त ईअं ई बंदनि ते ज़ुल्म करे। अल्लाह ताला कंहिं ते बि ज़ुल्म कोन थो करे। पर जॾहिं तव्हां ई पंहिंजूं हरकतूं अहिड़ियूं था करियो, शरारतूं ई अहिड़ियूं था करियो जो अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे छूट ॾेई ऐं जेको सो मोहलत ॾेई ऐं उन जे बावजूदि पोइ तव्हां सफ़ा अहिड़ा थी था पओ जो आख़िर अल्लाह जो अज़ाब थो अचे, त अल्लाह ताला जी तरफ़ां ज़ुल्म कोन्हे। अल्लाह त पंहिंजे बंदनि ते ज़ुल्म कोन थो करे। अल्लाह त पंहिंजे बंदनि ते तमामु घणो महिरबान आहे। पर जेकॾहिं तव्हां ई अहिड़ियूं करतूत करियो, कहिड़ियूं शरारतूं करियो, त पोइ ज़ाहिर त थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक।